सिंध असेंबली के स्पीकर ए वक्ती गवर्नर सिंध आगा सिराज दुरानी चयो आहे त पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पूरी दुनिया में बरसात मुतासरन लाइ इमदाद वठी अवाम की मदद करे रहियो आहे। डीसी शिकारपुर की मनमानी खिलाफ सबूतन समेत बिलावल भुट्टो के रिपोर्ट पेश कंदुस। आगा सिराज दुरानी मिर्जापुर के मुख्तलिफ इलाइकन गोठ मोहम्मद मुराद ब्रोही आराई गाहे जा समेत बियन इलाइकन में पहुंची मुतासरन में इमदादी राशन विरहायो। उन मौके ते कलम धड़ियन मेहरान टीवी के रिपोर्टर वसीम सोलंगी ते पुलिस तशद्दुद वारे वाक़े खिलाफ बांह ते कारियूं पट्टियूं ॿधी एहतजाज कयो। सहाफ़ी अॻवानन स्पीकर असेंबली के स्पीकर ऐं वक्ती गवर्नर सिंध आगा सिराज दुरानी के SHO लखी गुलाम शाह तौफीक शाह ऐं SHO अमरोट मीर हसन बुलो जे ज़ुल्मन खां आगाह कयो। आगा सिराज दुरानी सहाफ़ियन के इंसाफ की ख़ातिरी कराईंदे चयो त SSP शिकारपुर सां राब्तो करे मुलविस SHOs खिलाफ कार्रवाई लाइ चवंदुस। आगा सिराज दुरानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 2010 वारे महान बोर्ड में तालके गढ़ी यासीन अंदर पंहिंजे खानदान समेत ॾींहं रात अवाम में इमदाद विरहाई हुई। तक जे अवाम की खिदमत करण असांजो फर्ज़ आहे। बोर्ड ऐं बरसात सबब सॼी सिंध में सूरतहाल साॻी आहे। आगा सिराज दुरानी जो चवण हो त वक्त इख्तिलाफ बदिरां अवाम की खिदमत करण जो आहे। पहिरियों अलीम फाउंडेशन ज़ाती दोस्तन ऐं पंहिंजे फर्जंद जे दोस्तन जे सहकार सां मुतासरन में राशन ऐं दवाऊं विरहायूं आहिनि। मुतासिर इलाइकन अंदर डॉक्टरन जूं टीमूं कम करे रहियूं आहिनि। ज़िले शिकारपुर जी इंतजामिया गढ़ी यासीन तालके के मुकम्मल नज़रअंदाज करे छॾियो आहे।